अस्सलामुअलैकुम दोस्तों, खुशखबरी अची रहियो आहे। सिंध टीवी मेगा सोप सीरियल नाकाम आशिक तमामु जल्द अची रहियो आहे। हिन ड्रामे में केरु केरु हूंदा ऐं कॾहिं हीउ ड्रामो ऑनएयर कयो वेंदो सिंध टेलीविज़न ते। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध टीवी मेगा सोप सीरियल नाकाम आशिक तमामु जल्द सिंध टीवी ते अची रहियो आहे। हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग बाक़ाइदा जारी आहे। हिन ड्रामे में रमशा शहज़ादी, ज़ोया बलोच, नसरीन नाज़, नादिया चन्ना, ज़ुल्फ़कार बुर्दी, अहमद अली शेख, सैयद निसार शाह, उमैद अली कलवर, अज़ीज़ कमरानी, हाजन प्रेमी, मज्जू सतार लाड़, इरफान शेख ऐं ॿिया बि केतिरा ई मशहूर अदाकार हिन ड्रामे में हूंदा। हिन ड्रामे जा कुझु टीज़र तमामु जल्द सिंध टीवी ते नशर कया वेंदा। हीउ ड्रामो तमामु जल्द सिंध टीवी ते हलायो वेंदो ऐं हीउ ड्रामो सभिनी सिंधी ड्रामनि जा रिकॉर्ड टोड़े छॾींदो। तमामु जल्द हीउ ड्रामो अचण वारो आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।